जी नाज़रीन, आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां बघाड़ मोरी ते, जिते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं। हीअ असां सां गॾु जेको हिते बाग़ मौजूदु आहे, जीअं त हिकिड़ो गुलाब चवंदा आहिनि, ऐं हिनखे हिते जेको सिंधी में जेको गेंदे जे अल्फाज़ सां सॾायो वञे थो। ऐं हिते जेको असां सां गॾु हिन वक़्तु हारी बि मौजूदु आहिनि, ऐं हिन सां गॾु असां सां गॾु हिते ज़मींदार बि मौजूदु आहिनि। अचो त हुन खां पुछा कयूं त हुन जो हिन हवाले सां छा चवणु आहे। जीअं तव्हां हिकु ज़मींदार जो पुटु आहे, तव्हांखे हिते पंहिंजी दिलि जी जेको ख़्वाहिश आहे, दिलि जो ॻाल्हि जेको तव्हांजे साम्हूं बयानु कंदोसि त असां हिकु ज़मींदार आहियूं, ऐं असांजी जेका हारी आहिनि हिते ग़रीब माण्हू आहिनि, सो हिते गुज़र कंदा आहिनि। असां हुननि जा हाल ॾिठा आहिनि। जेके महांगाई हाणे वधी वई आहे, दुकाननि ते जेका सभु महांगाई सभु चीज़ूं महांगियूं थी वियूं आहिनि, तंहिंजे करे इहे ग़रीब माण्हू नथा पुॼी सघनि। असां केतिरो हिननि खे सपोर्ट कयूं था, तॾहिं बि नथा पुॼी सघनि। तंहिं करे मुंहिंजो गवर्नमेंट सां जेको आहे, सरकार सां जेको आहे त मुंहिंजो हिकु इहो ई पैगाम आहे त सरकार त पुॼे, इहो ई पैगाम मुंहिंजो पुॼे त हिन जो जेको गेंडे जो आहे, हीउ गुल गेंडो आहे, जेको हिनखे 200-250 ताईं हिन जो रेट थियो वञे, ताकी असांजो जेके असांजा हारी आहिनि गुरबट, हुननि जो जेको गुज़र थी सघे। जीअं त अॼु तव्हां ॾिसो पिया, हीअ केतिरी महांगाई थी वई आहे। हीअ आउं हिकु ज़मींदार आहियां। हीउ गेंडो जेको गुलाब हले पियो, उनजो रेट बि अॼु 20 रुपया आहे। छा असीं मार्केट में खणी था वञूं त उनजो रेट 20-30 रुपया मिले थो। सरकार खां इहो मुतालबो आहे त हिनखे घटि में घटि 100-150 ते पुॼाए, जीअं त असांजो गुज़ारो थी वञे, जीअं असांजा हारी आहिनि उन्हनि जो गुज़ारो थी वञे, कुझु कमु थी वञे। हिन गेंडे जो रेट इहो ई आहे। बाक़ी हिन जो पैकेट जेको असीं घुरायूं था, जेको शहर में बाज़ार मां 10,000 रुपया पैकेट आहे। 10,000 रुपया पैकेट असीं ख़र्चु करियूं, खेड़ियूं करियूं, ज़मीन में लॻायूं, हारियुनि जा ख़र्च, ज़मींदारनि जा ख़र्च, यूरियो भाण जेको तव्हांखे ख़बर आहे केतिरो महांगो थी वियो आहे अॼु। इन जे करे हिन जो 20 रुपया किलो आहे। घटि में घटि हिन जो 200 रुपया मुतालबो करियूं था त 200 रुपया किलो हुअणु खपे, त ग़रीब गुरबे जो कुझु गुज़ारो थी वञे, हारियुनि जो बि कमु थी वञे, असांजो बि थी वञे। अॼुकल्ह दुकाननि ते जेको वञूं था, केतिरी महांगाई लॻी पई आहे। अटे जो किलो घणो लॻो पियो आहे, गिह जो किलो घणो लॻो पियो आहे, खंडु घणे किली लॻी पई आहे। घटि में घटि सरकार खां इहो मुतालबो करियूं था त हिन शयुनि ते कुझु गौर कयो वञे, ग़रीब गुरबे जो कुझु ख़्यालु करियो वञे। हा अब ही असांजी आबादी आहे, जंहिंजो हिन टाइम में रेट कोन्हे। असीं हारी मज़दूर माण्हू आहियूं, जंहिंजो को रेट न आहे। 20 रुपया किलो वञे थो, हर दुकान ते थो वञे त 100 रुपया किले ते 70 ते वञी किलो अटे ते पतो आहे। हाणे असांजो गुज़रानो हुन मां नथो थी सघे। जंहिंजो को अलाह ख़ुदा जो अहिड़ो हिसाबु किताबु हुजे जंहिंमां असांजो बचनि जो रोज़ी गुज़र थिए, जंहिंमां हिन जो असांजो मज़ूरियूं ख़र्च, हिन जो पाकेट ॿिज जो जेको आहे सभु 10,000 रुपया पाकेट लॻो पियो, जंहिंमें असीं ख़रीद करे पोखियूं था, भाण, यूरिया, ॼम, सभु शइ हिन में इस्तेमालु करियूं था, जंहिंजो रेट न आहे। ऐं मजबूर आहियूं, असांखे ॿिनि वेलनि जी मानी बि नथी हिन मां नसीबु थिए जेको असीं पूरो करे सघूं। नाज़रीन, जीअं त हिते जेके ज़मींदार हुआ उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। उनखां अलावा हिते जेके हारी हुआ उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। ऐं हुनजो इहे चवणु आहे त जेको असांजो हिन वक़्तु जेको हीउ गेंदे जो आहे, जेको हिनखे गुलाब बि चयो वेंदो आहे, ऐं हुनखे सिंधी जे हवाले सां हिनखे गेंडो बि चवंदा आहिनि। ऐं हिननि इहो चयो त जेको हिन वक़्तु महांगाई जे करे ॿिज, भाण ऐं उनखां अलावा हर चीज़ महांगी हुअण जे करे जेको सो असांखे रेट बि घटि नथो, रेट बि जेको सो घटि थो मिले। ऐं हीउ जेको असांखां हितां वापारी जेको 20 रुपया किलो जेको सो असांजो जेको मार्केट में विकामजे थो, असां दादा खजी वञे थो, हिन वक़्तु 20 रुपये मां कुझु बि नथो मिले। हीउ जेको ॿिज असां आंदो जेको दुकान तां वठी आयासीं, हीअ असांखे 10,000 रुपया पैकेट मिलियो। उनखां अलावा हिनजी मज़दूरियूं, हारी, उनखां अलावा जेकी पटाई थींदी उन जा मज़दूरी, ऐं उनखां अलावा पाणी, ऐं उनखां काफ़ी मज़दूरी जेकियूं हुन में ज़िम कयूं वञनि थियूं। पर हिन वक़्तु जेको 20 रुपये में जेको इहो किलो विकामजे थो, असांखे हुन मां जेको सो पूरत नथी थिए। हिननि इहो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो त ख़ुदा जीअं हर चीज़ जेको रेट आसमान सां ॻाल्हाइनि पिया, खाधे पीते जी शयुनि खां वठी ऐं जेको तेलनि ताईं हर चीज़ जेको रेट जेको आसमान सां ॻाल्हाए पियो। पर ख़ुदा हिननि चीज़ुनि जे बि थोरो जेको सो ध्यानु कयो, ऐं हिन ते बि जेको ध्यानु कयो ताकी हिन जो रेट जेको 200 रुपया मुक़ररु कयो वञे, ताकी असां पंहिंजो गुज़र करे सघूं, ऐं असांजे जेके हारी आहिनि उहो बि हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठटो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के, ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।